ओम शांति। अॼु जा मावाक्य आहिनि। टीचर ठहिण अर्थात सौभाग्य जी लॉटरी वठणु। ये 15/10/75 जा मावाक्य आहिनि। बाबा चवनि था कि तव्हां हर कर्म करे करे ॾेखारण जे निमित्त टीचर्स हूंदियूं आहिनि। टीचर अर्थात जो ज्ञान ॿुधाए सघे। हर टीचर जे पुठियां ॾिसी करे हलण वारा आहिनि न। भई ॾिसो, तव्हां ॿियनि खे ज्ञान ॿुधाईंदव, तव्हांजे जीवन खे ॾिसी करे ॿियो कोई सिखे त तव्हां टीचर थी वियो न। त हर टीचर जे पुठियां ॾिसी करे हलण वारा, करण वारा, अॻियां वधण वारनि जी केतिरी वॾी लाइन हूंदी आहे। अगरि तव्हां घर गृहस्थी में रहंदे हुए बि बाबा जी श्रीमत अनुसार हलो था त तव्हांखे ॾिसी करे बि केॾा माण्हू हलंदा हूंदा न कि ॾिस हिन पंहिंजो जीवन केॾो सुठो, भले उहो बाबा खे न मञनि, लेकिन तव्हां जीअं ॻाल्हाईंदा आहियो, बाबा जी श्रीमत अनुसार कर्म कंदा आहियो त तव्हांखे ॾिसी ॾाढा सिखंदा हूंदा। त टीचर सही लाइन में हलण जे निमित्त आहे। उहा रुकंदी आहे त सॼी लाइन रुकी वेंदी आहे। तव्हांजी लाइन जी ज़िम्मेवारी आहे न तव्हां ते। ॾिसो, तव्हां में पॉज़िटिव एनर्जी आहे न। हाणे तव्हां अगरि घर गृहस्थी में रहंदे हुए, सभु कुझु पार कंदे हुए हलंदा रहंदव त तव्हांखे ॾिसी तव्हांजा परिवार वारा बि हलंदा रहंदा। त इहे सेंटर वारी दीदियूं त आहिनि ई सही, लेकिन एग्ज़ाम्पल त तव्हां आहियो न। भई बाबा चवंदा आहिनि न, सभु माण्हू सेंटर में न वेंदा आहिनि। घर गृहस्थी में रहण वारी आत्माउनि जो जीवन परिवर्तन माण्हू ॾिसंदा आहिनि न, तव्हांखे ॾिसी सेंटर ते ईंदा। त तव्हां केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे। त ख़ुदि खे बि टीचर सम्झो। अहिड़ा ज़िम्मेवार सम्झी करे हलो त हर कर्म कीअं थींदो। वैसे बि चइबो आहे न, ज़िम्मेवारी वॾे सां वॾो टीचर आहे। जेको ज़िम्मेवार आत्मा हूंदी आहे न, उहो वॾे खां वॾो टीचर आहे। त असांखे त पूरी विश्व खे परिवर्तन करण जी ज़िम्मेवारी आहे न। जीअं टीचर लाइफ ठाहींदी आहे, उहा ज़िम्मेवारी बि लाइफ ठाहिण जी शिक्षा ॾींदी आहे। भई टीचर हिकु ॼणे जी लाइफ ठाहींदी ॿारनि जी। असां अगरि ज़िम्मेवारी खणंदासीं त असां बि ॿियनि खे लाइफ ठाहिण जी शिक्षा ॾींदासीं न। त हर टीचर जे मथां एतिरी विशाल ज़िम्मेवारी आहे। ईअं सम्झण सां बि पंहिंजे मथां अटेंशन रहंदो। हाणे अटेंशन रहंदो आहे त बाप ऐं सेवा जे सवाइ ॿियो कुझु बुद्धि में रहंदो न। अगरि असांखे अटेंशन रहंदो कि मां टीचर आहियां, मूंखे ज़िम्मेवारी आहे विश्व खे परिवर्तन करण जी। कीअं? ख़ुदि खे परिवर्तन करे। त अगरि असांखे यादि रहंदो त असांखे बाबा ऐं सेवा जे सवाइ कुझु यादि ई न ईंदो बुद्धि में। ज़िम्मेवारी वॾोपन लाहींदी आहे। यदि ज़िम्मेवारी न आहे त बचपन थी वेंदो आहे। ज़िम्मेवारी थियण सां अलबेलोपन समाप्त थी वेंदो आहे। टीचर खे हर संकल्प, हर कदम पुठियां सोचणो खपे कि मुंहिंजे पुठियां केतिरी ज़िम्मेवारी आहे न। ईअं बि न कि ज़िम्मेवारी भारी कंदी, बोझ रहंदो। कई माण्हू सोचंदा आहिनि न न असांखे ॾाढो बोझ थी वेंदो आहे, असां इहे ज़िम्मेवारी नथा खणी सघूं। लेकिन अगरि तव्हां कंहिंजी ज़िम्मेवारी खणंदा आहियो न त उहो असांजे लाइ ॾाढो सुठो हूंदो आहे। असांखे बि ॾाढो कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। ऐं असां उन ज़िम्मेवारी सां असांजो बुद्धि योग बि हुन कम में लॻल रहंदो आहे, न त फालतू वीचार ईंदा आहिनि। जेतिरी ज़िम्मेवारी उठाईंदा ओतिरो जो अनेकनि जी आशीर्वाद मिलंदी न। त ज़िम्मेवारी उठाइण सां छा मिलंदो? आशीर्वाद मिलंदी आहे। आशीर्वाद मिलंदी आहे त बोझ ख़ुशी में बदिली वेंदो आहे। त अॼुकल्ह माण्हू ज़िम्मेवारी खणण में ड्रिजनि था। लेकिन आत्मा जेसि ताईं ज़िम्मेवारी न खणंदी, कुझु कमु न कंदी त हुनखे दुआयूं कीअं मिलंदियूं, हुनजे जीवन में ख़ुशी कीअं ईंदी। त माण्हू इहे ई त नथा करनि, बसि सोचनि था अॼु खाऊं ऐं ख़ुशि रहूं। अॼु खाऊं, बसि असां खाऊं, अॼु खाऊं। अॻियां जे नथा सोचनि, अॻियां जो असांजो सुठो कीअं थींदो। जॾहिं असां अॼु कंहिंखे कुझु ॾींदासीं तॾहिं त असांजो कल्ह ख़ुशि थी वेंदो न, ख़ुशि रहंदासीं न।
माण्हू सोचे थो न अॼु त मिले थो अॼु खाओ, बसि असां खाऊं, असांजो परिवार खाए, बाक़ी वञनि बाड़ में। पंहिंजे माउ पीउ खां बि नथा पुछनि, माउ पीउ ॿारनि ॾे बि नथा सोचनि। पोइ दुआयूं कीअं मिलंदियूं, आशीर्वाद कीअं मिलंदो? पोइ तॾहिं त माण्हुनि जे जीवन में ख़ुशी न आहे न अॼु। छो जी आशीर्वाद नथा वठनि, छो जी ज़िम्मेवारी नथा खणी सघनि था। बोझ महसूस, अगरि असां ज़िम्मेवारी खणंदासीं त असांखे ॿियनि जो आशीर्वाद मिलंदो आहे। आशीर्वाद मिलण सां ख़ुशी थींदी आहे, उहो बोझ महसूस न थींदो आहे, हल्का रहंदा आहियूं। इहे जॾहिं असां बॉडी कॉन्शियस थी वेंदा आहियूं न, अरे मूंखे हेॾो कमु करिणो पवंदो, कम खे न ॾिसो, लेकिन असांखे उहो कर्म करे असां कंहिं आत्मा खे सुख ॾियूं, कंहिं आत्मा खे सही राह ॾेखारियूं, उन आत्मा जो केॾो भलो थी वेंदो, पोइ असांखे केॾो आशीर्वाद ॾींदी, उनजे बदिले असांखे ख़ुशी मिलंदी। ख़ुशी पैसनि सां थोरी ख़रीदे सघंदा आहियूं। ख़ुशी कॾहिं मिलंदी आहे जॾहिं ॿियनि खे सुख ॾियो, जॾहिं ॿियनि जी दुआयूं वठो, तॾहिं असां हल्का रहंदासीं। त कम खे न ॾिसो, उन आत्माउनि खे केॾो सुख शांती ख़ुशी मिलंदी, इहे ॾिसो। जीअं ब्रह्मा बाप निमित ठहिया न, हाणे ब्रह्मा बाबा बि सोचिया अरे एॾो कीअं मां कंदमि, त हिन त चई भई शिव बाबा ख़ुदि ई कराइनि था, मूंखे थोरी कुझु करिणो आहे। त ब्रह्मा बाबा सभिनि खां पहिरियों छा ठहिया? ट्रस्टी ठहिया न। सभिनि खां पहिरियों ब्रह्मा बाबा सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियईं, मूंखे कुझु करिणो ई न। उहो तव्हां बि निमित थियो, त तव्हां सभिनि खे ब्रह्मा बाप खे फॉलो करिणो आहे। भई शुरू में घर बार छॾिणो हुयो, लेकिन घर बार बि काथे छॾियईं बाबा? पंहिंजे पूरे परिवार सहित ज्ञान में आया, कोई न आयो त उन्हनि खे चई पंहिंजे प्रबंध करो। त ब्रह्मा बाबा त सभु कुझु ॾिनई, त असांखे बाबा ईअं नथो चए तव्हां सभु कुझु छॾो, बसि बाबा चवनि था पंहिंजो सम्झी करे न, शिव बाबा जो सम्झी करे कर्म करो। हाणे ब्रह्मा बाप खे फॉलो करो, ज़िम्मेवारी ऐं हल्कोपन ॿिन्हिनि जो बैलेंस हुयो न ब्रह्मा बाबा में। ब्रह्मा बाबा बि त नंढा नंढा ॿार पालियईं न, इहे दादियूं जेके हुयूं इहे नंढा नंढा ई त हुया, त नंढा नंढा ॿारनि खे पालियईं ब्रह्मा बाबा, पढ़ायईं। नंढे ॿारनि सां त केॾो मथो लॻाइणो पवंदो आहे न, जेसिताईं उन्हनि जा संस्कार ठहनि। त ज़िम्मेवारी ऐं हल्कोपन ॿिन्हिनि जो बैलेंस हुयो, इहे ई फॉलो फादर करो। टीचर्स जो स्लोगन आहे फॉलो फादर। फॉलो फादर न त सफल टीचर न थी सघंदा। टीचर जो पहिरियों सर्टिफिकेट आहे स्वयं संतुष्ट रहणु ऐं ॿियनि खे संतुष्ट करणु। फर्स्ट नंबर टीचर जी निशानी हूंदी आहे संतुष्ट रहणु ऐं संतुष्ट करणु। भई टीचर केरु हूंदी आहे? जो ख़ुदि बि सदा संतुष्ट रहे ऐं ॿियनि खे बि संतुष्ट करे। टीचर संतुष्ट छो न रहंदी? बाबा चवनि था भई टीचर्स जेका सेंटर ते टीचर रहंदियूं आहिनि उहे संतुष्ट छो न रहंदियूं? भई ॾिसो टीचर्स खे त चांस केॾो मिलंदो आहे न, हिकु चांस की उहा दुनियादारी सां फ्री थी वेंदा आहिनि। भई घर गृहस्थी में रहंदे हुए त बि तोड़ निभाइणो ई पवंदो आहे, लेकिन टीचर अगरि सेंटर ते हली वई, सरेंडर थी वई न, पोइ त हुनजो दुनिया वारनि सां जेको दुनिया वारा कंदा आहिनि, जीअं कंदा आहिनि, हुननि सभिनि सां त फ्री थी वई। बाक़ी हा, बाबा जे घर में जेको कमु त करिणो ई आहे आत्मा खे, हाणे उन्हनि खे कमु करिणो आहे ज्ञान योग जो, या जो बि सेंटर जो थोरो बहुत सफ़ाई आदि जो बि करणी हूंदी उहो बि करिणो त पवंदो, न त केरु कंदो? घर हाणे असांजो उहो ई आहे। त बाबा चवनि था टीचर्स खे ॾिसो, हिकु त सरेंडर थी वेंदियूं आहिनि, ॿियो हुते सेवा कंदा आहिनि, त इहो बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे। टियों, उहो निमित ठहिण जे मथां पंहिंजे मथां अटेंशन जो चांस आहे कि भई टीचर्स खे त आहे छा, ज्ञान योग करो, त उहो ई मनन चिंतन, कहिड़ो ज्ञान जो खज़ानो मिलंदो आहे। बाबा शक्ति बि ॾींदो आहे। चौथों, जेतिरनि खे आप समान ठाहींदी त पुरुषार्थ में सफलता जो चांस बि आहे। त घर गृहस्थीनि में पंहिंजो पार्ट आहे, जेका टीचर्स रहंदियूं आहिनि सेंटर ते उन्हनि जो पंहिंजो पार्ट आहे। बाबा गृहस्थीनि जे लाइ अलॻि लिफ्ट ॾींदा आहिनि, उन्हनि खे अलॻि अलॻि फ़ाइदो आहे।
टीचर्स खे अलॻि अलॻि फ़ाइदो आहे। त बि अगरि असां संतुष्ट न आहियूं त पोइ बाबा छा करे? ये बाबा गृहस्थनि खे बि अलॻि चांस ॾींदा आहिनि, टीचर्स खे बि अलॻि अलॻि चांसिस आहिनि। त बाबा चवनि था ॾिसो टीचर्स खे केॾो वॾो चांस आहे, वायुमंडल जो केॾो सुठो चांस आहे। भई गृहस्थनि वारनि खे त हंस बगुला साथ में रहंदा आहिनि, भई जेकी टीचर सेंटर ते रहे थी हुनखे त वायुमंडल जो बि सुठो चांस मिलंदो आहे न पुरुषारत करे। त सभिनि खां ज़्यादा पुरुषारत में नंबर वठण जो चांस टीचर्स जो आहे। लेकिन अगरि सेंटर ते रहंदे हुए बि, मधुबन में रहंदे हुए बि बुद्धि योग बाबा सां न लॻल आहे न, त जीअं उहा लौकिक दुनिया में ई था रहनि। त अगरि बाबा चवनि था कोई टीचर संतुष्ट न आहे त सम्झो हुनजो बुद्धि योग बाबा सां न लॻल आहे। त टीचर ठहिण अर्थात लॉटरी वठणु, टीचर जो ड्रामा में सुठो पार्ट हूंदो आहे। टीचर खे पंहिंजे भाग्य खे ॾिसी ख़ुशि थियणो खपे। बाबा चवनि था पंहिंजी प्राप्ति जी लिस्ट साम्हूं रखो कि छा मिलियो आहे, केतिरो मिलियो आहे, उहो ॾिसंदा आहियो अमृत वेले। ईअं ई टीचर्स जे लाइ बाबा चवनि था ईअं ई घर गृहस्थी वारा बि सोचनि। कल्ह बाबा ॿुधाई न असांखे छा छा प्राप्ति आहे। त हाणे असांखे बाबा द्वारा जो प्राप्तियूं थी वियूं आहिनि, उन्हनि खे पंहिंजे साम्हूं हिकु लिस्ट ठाहे रखो ऐं रोज़ चेक करो। अॼु बि तव्हां सॼो ॾींहुं जो पुरुषारत कयो, अॼु तव्हां पंहिंजो जो नयो संस्कार ठातो, जो आदत छॾी, त उहो प्राप्ति थी न असांखे। असांखे हाणे ईअं न सोचणो आहे, जीअं बिज़नेसमैन सोचणो आहे हा मां एतिरो कमायो त ख़ुशि थी वेंदा आहिनि। अगरि घर में लेडीज़ खे कोई चीज़ किचन जी या अहिड़ी कोई चीज़ त ख़ुशि थी वेंदा, हा असांजो घरु ठही वियो। लेकिन असांखे छा ॾिसणो आहे कि असांखे बाबा छा छा ॾिनो अथई। रोज़ असांखे बाबा एॾा सारा ज्ञान रत्न ॾियनि था, गुण ॾियनि था, शक्ति ॾियनि था। असां केतिरो अॼु बाबा सां स्वयं में धारण कयो आहे, असां केतिरी प्राप्ति कई आहे। अॼु हुन प्राप्तियुनि खे साम्हूं रखो न त तव्हां पंहिंजे जीवन में सदा संतुष्ट रहंदव। न त असांखे ॿाहिरां जी चीजूं, ॿाहिरां जे संबंधी, इन्हनि में असांजो बुद्धि योग अलॻि लॻंदो रहंदो। अरे हिन मूंखां सां सुठी रीति न ॻाल्हायईं, अरे हिन मूंखे ईअं न ॾिनई, अरे ईअं थी वियो। हाणे असांखे न बाबा जेको ॾिए थो न उनखे ध्यानु ॾियो। बाबा असांखे जो प्राप्तियूं ॾिनी अथई न उन ते ध्यानु ॾियो। अगरि प्राप्तियुनि जी लिस्ट साम्हूं रहंदी न त असां सदा संतुष्ट रहंदासीं। चेक करो असांखे केतिरो मिलियो आहे, उहो ॾिसंदा आहियो। अमृत वेले बाबा सां रूह रिहान सभु कंदा आहियो। अमृत वेलो उथी करे सिर्फ़ु बसि गीत लाइ योग न, पहिरियों बाबा सां रूह रिहान करो। भले गीत हलियल हुजनि, भले उहा, लेकिन माण्हू जो न सुबुह सुबुह जो उथी करे कमेंट्री हलाईंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि। सुबुह सुबुह जो उथी करे बाबा सां रूह रिहान करो। बाबा असांखे छा छा ॾिनो अथई उहा अंदरि चेक करो कि ज्ञान में अचण खां पोइ मूंखे बाबा छा छा ॾिनो अथई। रूह रिहान करण सां रस जो अनुभव थींदो आहे। एॾा समय असां वरितो, हाणे बाबा चवनि था वैसे बि सुबुह सुबुह जो उथी करे बाबा असां सां मिलण ईंदा आहिनि। ऐं असां सिर्फ़ु ईअं ई चऊं मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, मां शांत आत्मा आहियां, मां सुखी। अरे बाबा असां सां मिलन मल्हाइण आयो आहे। अमृत वेलो अर्थात बाबा ॿारनि सां मिलन मल्हाईंदा आहिनि। मिलण में छा कबो आहे, बाबा सां रूह रिहान कबी आहे न। भले तव्हां उहो बि करो, लेकिन पहिरियों बाबा सां रूह रिहान करो, पहिरियों बाबा सां ॻाल्हियूं करो। बाबा तव्हां केॾा सुठा आहियो, तव्हां मूंखे ईअं ई ॾिनो। अॼु जो सॼो ॾींहुं पुरुषारत कयो, हुनजे बारे में बाबा सां डिस्कस करो। बाबा तव्हां कल्ह ईअं ई चयो, मां ईअं ईअं कयो, छा छा सेवा कई, छा छा तव्हांखे तकलीफ़ ईंदी आहे, छा छा तव्हांखे नयो नयो अनुभव थियो आहे, छा छा तव्हांखे प्राप्ति थी आहे। बाबा खे थैंक यू करो, बाबा सां प्यार सां ॻाल्हियूं करो। पोइ ॾिसो तव्हांजो अमृत वेलो 1 घंटो त छा 2 घंटा ईअं निकिरी वेंदा, लॻंदो कि हाणे उथिणो पवंदो। बाबा बसि तव्हां सां ई ॻाल्हियूं कंदा रहो न, त बाबा चईंदो ॿार मूंसां ॻाल्हियूं कंदे कंदे कमु बि करो। पोइ इहे जॾहिं ॻाल्हियूं करण जी आदत पइजी वेंदी आहे न, पोइ कर्म क्षेत्र में बि बाबा सां ॻाल्हियूं कंदे कंदे कमु कंदासीं त जीअं असांखे लॻंदो कोई
आहे न आहे उहो ई न आहे। असांखे लॻंदो आहे असां त बाबा आहे ई सही। असांखे कॾहिं अकेलोपन न लॻंदो, माया सां सदा परे रहंदासीं। त अमृत वेलो रूह रिहान सभु कंदा आहियो, बाबा प्रश्न था पुछनि। जो रूह रिहान करण जा हाणे बि समय आहे त करो, लेकिन अमृत वेले में अभ्यास विझो। त जो अमृत वेलो रूह रिहान करण सां रस जो अनुभव कंदा आहियो, उहो सॼे ॾींहं में सफल रहंदा। त छो जी ॻाल्हियूं करण जी आदत पइजी वेंदी न, पोइ असां सॼे ॾींहं में बाबा सां ॻाल्हियूं कंदे कंदे कमु कंदासीं त कोई बि ॻाल्हि अचणी हूंदी त बाबा पहिरियों खां ई असांखे रेडी करे रखंदा आहिनि। अलबेला त न रहंदा आहे न, सदा पंहिंजे मथां अटेंशन रखो ऐं रस बि ईंदो आहे। हिकु आहे नियम निभाइणु, कि हा असांखे अमृत वेलो करिणो आहे, मुरली ॿुधणी आहे, धारणा करणा आहिनि, बसि नियम था निभायूं। नियम न, नेम बाबा सां स्नेह हुजिणो खपे। उहो स्नेह कॾहिं ईंदो जॾहिं तव्हां रूह रिहान कंदो। ॿियो प्राप्ति करण वारा, हिकु हूंदो आहे नियम निभाइण वारा, ॿियो हूंदा आहिनि प्राप्ति करण वारा। भई असां अमृत वेलो था कयो, मुरली था ॿुधी, लहसुन प्याज त छॾियो, ॿाहिरां जो त नथा खायूं, ये नियम त तव्हां माण्हू सभु फॉलो था करनि, लेकिन प्राप्ति छा छा थिए थी उनखे बि त ध्यानु ॾियो न, त मज़ो ईंदो पोइ पुरुषार्थ करण में। पुरुषार्थ अर्थात पुरुषार्थ शब्द छा आहे? जो बाबा चए थो उहो कर्मनि में लायो बसि। मुंहिंजे बाबा अॼु चए त हीअं करिणो आहे, बसि हुनखे कर्मनि में लायो। जो जेको जल्दी कर्मनि में लाए छॾंदो उहो तीव्र पुरुषार्थ ई थी वेंदो। बसि सिंपल आहे, ॿियो कुझु थोरी आहे। इहे शब्द वॾा वॾा आहिनि, ज्ञान त ॾाढो सहज आहे कि शिव बाप ब्रह्मा मां हाणे असांखे जीवन जीअण जे लाइ श्रेष्ठ सम्झ था ॾियनि कि ॿार हीअं सोचो, हीअं ॻाल्हायो, हीअं उथो, हीअं वियो, हीअं कर्म करो, बसि ॿियो छा आहे। ज्ञान इहो ई त आहे। असां ज्ञान खे ॾाढो टिपिकल न ठाहे, सहज ज्ञान ऐं राजयोग जो अभ्यास। राजयोग अर्थात बसि बाबा खे यादि करे, हा बाबा हीअं चए त हीअं सोचो, हीअं ॻाल्हायो, हीअं कमु करो, बसि ईअं ई त करिणो आहे। त बाबा चवनि था कि सिर्फ़ु नियम निभाइण वारा न ठहो, प्राप्ति करण वारी आत्मा ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।